अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो त बि सही आहे। हाणे पाण मिसाल कंदासीं 8.2। हिन खां पहिरीं वारी भी मिसाल थियल आहे, हिन खां पहिरियों वारा भी सॼा चैप्टर तक़रीबन थियल आहिनि, हू भी तव्हां ॾिसी सघो था। हिन में छा थो चए त 19,600 न्यूटन वज़नी हिकु कार 30 मीटर फी सेकंड जी स्पीड सां सिधे रोड ते छा नोट कयो आहे, सिधे रोड ते सफ़र करे रही आहे। जेकॾहिं इहा 100 मीटर मुफ़ासिलो तय करण खां पोइ बीह रहे थी, ॿुधायो त इन ते सरासरी घाट जो ज़ोर केतिरो अमल करे रहियो हो। मतिलबु पाण खे फोर्स ऑफ फ्रैक्शन मालूम करणी आहे ऐं बाक़ी डेटा भी असां कलेक्ट करणी आहे। हीअ ॾिसो, असां ही डेटा कलेक्ट कई आहे। पहिरियों हुनजो वेट घणो हुयो कार जो, हू लिखियो आहे। हुन खां पोइ हुनजी स्पीड घणी आहे, हीअ स्पीड जेकी आहे विलासिटी आहे, छो जो सिधे रोड ते उते करे पई त 3 मीटर फी सेकेंड आहे ऐं हीअ जेको डिस्प्लेसमेंट आहे हू 100 मीटर आहे। डिस्टेंस पाण इनके न चवंदासीं छो जो सिधे रोड ते आहे, सिधे रोड ते जेको उहो डिस्प्लेसमेंट थींदो आहे। ठीकु आहे। ऐं पाण खे मालूम छा करिणो आहे, फोर्स ऑफ फ्रैक्शन मालूम करिणो, सफ़ा सवलो आहे। हाणे थोड़ी इनमें सम्झण वारी ॻाल्हि आहे त कार मूव करे पई, हुनजो वेट भी मिलियल आहे, स्पीड मिलियल आहे, केतिरी वेलोसिटी आहे 3 मीटर फी सेकेंड, ऐं उहो बीह रहे थी। मतिलबु त हुनजी जेकी भी काइनेटिक एनर्जी हुई हू सॼे जी सॼी फोर्स ऑफ फ्रैक्शन जे ख़िलाफ़ु कमु करण में इस्तेमालु थी वञे। फर्ज़ कयो ही कार आहे, हू मूव करे थी, हुनजी वेट भी आहे ऐं ठीकु आहे, स्पीड भी आहे। मतिलबु हुनजी काइनेटिक एनर्जी आहे, हू सॼे जी सॼी काइनेटिक एनर्जी जॾहिं हू रेस्ट जी हालत में अची थी वञे त हू सॼी कंज्यूम थी वञे छाजे ख़िलाफ़ु, फोर्स ऑफ फ्रैक्शन जे। त हुनजे रिज़ल्ट में हीअ जेको डिस्प्लेसमेंट थियो 100 मीटर, ठीकु आहे, 100 मीटर जेको डिस्प्लेसमेंट थियो ऐं फोर्स ऑफ फ्रैक्शन जे ख़िलाफ़ु थियो, त हीअ मतिलबु फोर्स ऑफ फ्रैक्शन जे ख़िलाफ़ु कमु थियो आहे। जेको पाण प्रोडक्ट वरितो आहे फोर्स ऑफ फ्रैक्शन, ही जेको एफ आहे फोर्स ऑफ फ्रैक्शन ऐं डिस्प्लेसमेंट जेको इन जे ख़िलाफ़ु कमु थियो आहे, डिस्टेंस तय थियो आहे, जेको इन जे ख़िलाफ़ु डिस्प्लेसमेंट तय थियो आहे हू थियो। ठीकु आहे। हाणे सॼे जी सॼी काइनेटिक एनर्जी कन्वर्ट ईअं सम्झ थी वई आहे कंहिं कम में जेको फोर्स ऑफ फ्रैक्शन जे ख़िलाफ़ु कमु थियो आहे, जेको प्रोडक्ट आहे फोर्स ऑफ फ्रैक्शन इनटू डिस्प्लेसमेंट जे। त ही ॿई पाण में बराबरि हुअणु खपनि, छो त जेतिरी काइनेटिक एनर्जी हुई ओतिरो ई कमु थियो आहे छाजे ख़िलाफ़ु, फोर्स ऑफ फ्रैक्शन जे। त इन करे ही ॿई पाण में बराबरि थिया। त 1 काइनेटिक एनर्जी छाजे बराबरि हूंदी आहे, 1/2 mv²। ठीकु आहे। हाणे हिते पाण खे ॾिसो m मिलियल आहे, m मतिलबु मास पाण खे न आहे मिलियल, त पाण छा कयो आहे, वेट मिलियल आहे, वेट खे पाण मास में कन्वर्ट कयो आहे, त डिवाइड कयो आहे 9.8 जेकी जी वैल्यू आहे, स्मॉल जी। त ही वेट घणो आहे पाण वटि 19,600 आहे, हिन खे 1 कयो आहे 9.8 सां, त पाण वटि आयो मास kg में। ठीकु आहे, 2000 kg। हाणे ही वैल्यू पुट कई आहे पाण हिते रखी आहे, त ॿिनि जो खोड़ो लॻे थो 2000 ते घणे भेरे, 1000 भेरे। ठीकु आहे। त हिते वैल्यू रखी आहे पाण वेलोसिटी जी भी, हुनजो स्क्वायर कयो आहे, त ही घणा थी विया, ही 1000 थिया ऐं 3 जो स्क्वायर कयोसीं त 900 थियो, 3 खे 3 सां ज़रब कयोसीं त 900। हाणे 1000 खे 900 सां ज़रब कयो त जवाबु छा आयो, जवाबु आयो पाण वटि 9 लख जोल। मतिलबु जेकी काइनेटिक एनर्जी हुई उहा 9 लख जोल हुई। हाणे पाण खे मालूम छा करिणो आहे, मालूम करिणो आहे त फोर्स ऑफ फ्रैक्शन घणी थी। ठीकु आहे। कुझु न आहे कयो त हितां हीअ जेकी फोर्स ऑफ फ्रैक्शन आहे हिनखे पाण हिते रखियो आहे, डिस्प्लेसमेंट जेको आहे हिनखे हेॾे शिफ्ट कयो आहे, हिते मल्टीप्लाई थिए पियो त हेॾे शिफ्ट थियो त डिवाइड थी वियो, हीअ हेॾे आयो त डिवाइड थी वियो। हिन जी वैल्यू छा आहे, हिन जी वैल्यू आहे 100, ही पाण उहो लिखी आहे। हाणे 9 लख खे 1 कयो आहे 100 सां, त पाण वटि जवाबु आयो 9000 न्यूटन। मतिलबु फोर्स ऑफ फ्रैक्शन जेकी आहे हू 9000 न्यूटन आहे। ठीकु आहे। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।